मेहर रिपोर्ट शान अली शेख। गोठ चारो में पीअण जे पानी की खोट ऐं बुनियादी सहूलतूं न हुजण ख़िलाफ़ अवामी पोहियत तहरीक तालका मेहर जे अॻवान वकील रहीम बख्श बुघियो, महबूब बुघियो, बशीर अली, गुलाम मुस्तफ़ा ऐं ॿियनि जी अॻवानी में सवे ॻोठाणनि हथनि में झंडी बैनर खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हुननि चयो त ॻोठ चारो में पीअण तोड़े ज़रई पानी की खोट आहे। यूनियन काउंसिल चारो हिन जदीद दौर में भी बुनियादी सहूलतुनि खां महरूम हुजण सबबि ॻोठाणा 10 किलोमीटर परे खां पानी भरण लगा। मेहर जे हिक वॾे यूनियन काउंसिल चारो जा केतिराई ॻोठ चारो ॻोठ फैज़ मोहम्मद कोलाची, फैज़ मोहम्मद चांडियो, एतबार चांडियो ऐं ॿियनि केतिरनि ई ॻोठनि में न पानी, न बिजली, न गैस ऐं न बुनियादी सहूलतूं आहिनि। यूनियन काउंसिल जी बजट माहाना 5 लाख हुजण जे बावजूद सेक्रेटरी ऐं एडमिनिस्ट्रेटर मिली भगत करे हर महीने जा आयल पैसा हड़प करे वञनि था। हुननि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त खुदारा नोटिस वठी यूसी चारो जा बुनियादी मसइला हल कया वञनि।